मंझंदि जो 4 मानियूं जंग लसी कॾहिं सुहिणो माण्हू कन ॾिठो अथई छा? हा छोरा, जिन हथे खाली मोटे आए त पहिरे उघाड़े पड़ते मोटाईंदीसे। फुरड़ी जो कम फिसण नकी फाटण। पूरो कांग जिते पैर रखे उते निभाग छॾे निभाग। वो त लानत बुरके निभाग छटरी न मुल्क सजे पे। अरे तू हीटर सब थधो। कसमा फुरड़ी फिरी मां कोन फिरियो हां बा। अरे ज़ाल त मुड़स जे थमे वजण घुरजे, तू ज़ाल जे थमे। सो मच आई लव यू। वरी अंग्रेजी मास्टर के दारो ॾिनो थी। अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तयाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। अरे मुझो नालो पूरो कांग है। अरे पेरी कोने को पानी। वेहण दीस कयूं था कारोबार। जेको ॾे उन जो भलो, जेको न ॾे नियत हस। कारी किथे आ? उस में रुली कारी थी वई आ। हाणे खबर पवंदई। हां छितो माना बेपितो। भितर हां न मां वीजा ते हां। हणदो साईं, हण बस हण। अरे सुर में हणदो साईं चवण हण भली मूंखे। अरे जा हाणे हल तू भी हल कैन इंजन के बाय नवी ते डब्बू फकीर। मिर्गी ओचड़े जी मेहमान। जम हाँ जम।